पर देखना है अब्बा भेजने वाले को देख। बाबा दोगे सहेलियों में आलू चवंदियूं तोखे बाबी मिस्कीन मुसलो कालो दिनो रंग सादो ज़ात सादी शक्ल सादी अब्बा न मां खे ॿुधाईंदसि अवांजो निकाह अवांजे अब्बे करायो पर मुंहिंजो निकाह मुंहिंजे मिठे मोहम्मद करायो। और कजा टको निकितो आयो साईं जे दरबार में वो भी पहुची चुको हो। वो अर्ज पियो करे नबी साईं मुस्कराइनि पिया हेड़े और कजा मुस्कराइनि पिया साईं या रसूल अल्लाह। मां धीअ खां पुछो देर थी वई आहे माफ़ी थो वठां हीअ त हिकिड़ी धीअ पहिरियों किरो हुजनि तरह तो मोहम्मद तां कुर्बान आहे। साईं फरमायो सहाबी मुबारक सही हाणे वञ मदीने जे बाज़ार मां खारकू ख़रीद करे आ पंहिंजा कपिड़ा वठी आ कुंवार जा कपिड़ा बि वठी आ यारनि खे सभु बि ॾेई आ राति तुंहिंजो निकाह मां मिठो मोहम्मद पढ़ी छॾींदुसि। ख़ुशि हूंदो न साॻियां चओ ख़ुशि हूंदो। आस्ते आस्ते करे हाफ़िज़ दाऊद वांगुरु चई या रसूल अल्लाह ॾोकड़ कोन्हनि छा ॾाढा त चओ कोन कमर में ॾोकड़नि खां ॾोकड़ खपनि न बा हर जाइ ते खपनि न ॾोकड़ हली कोन या रसूल अल्लाह। पाण फरमायाऊं झोली झल जेतिरा घुरी एतिरा मां मोहम्मद ॾेई छॾियो झोली भरे न वञ। हाणे यार गॾु त साजी साहिब ख़ुदा जो कसम मदीने शरीफ़ में पढ़ियुनि मुस्तफ़ा जे बाज़ार में आयो आहे पुछे पियो अजवा खजूर घणे रुतब घणे खजूर बरनी घणे कलमे वारी घणे बग़ैर खखड़ीअ वारी खजूर घणे पुछा थो करे कॾहिं पुछंदे खतरी कयो न छा हाणे बि जिहाद ॿुधंदा आहियो न तंज़ीमूं ॾिसंदा आहियो न लश्कर तोइबा हिज़्बुल मुजाहिदीन सिपाही मोहम्मद सिपाही साहबा जैशे मोहम्मद हे ॿिया तंज़ीमूं आहिनि न जेके अवां खां चिंदो करे त कश्मीर में जिहाद लड़बो ये गद्दार आहिनि ये जिहाद कोन कंदा आहिनि हथियार ख़रीद कया आहिनि उन अख़बार में चैलेंज कयो आहे त जॾहिं कश्मीर मां निकिरंदासीं त कंहिं वलीअ जो कुबो न हूंदो। कोन सम्झ में आयो करे हितां वारा वरी हाफ़िज़ दाऊद मदरसे जे खलल आवींदो त टप चढ़ी ईंदो टेड़ आओ न पर हे बा कश्मीर खां खलू मोकिलियूं हे अल्लाह जो क़ुर न पढ़ियो अथई हदीस न पढ़ी अथई रसूल अल्लाह जी पहिरियों तुंहिंजे पाड़े जो तोते हक़ आहे घर जो पाड़े जो तुंहिंजे पाड़े में दीनी दावा उते क़ुर जा हाफ़िज़ आलिम पैदा थियनि था हे कश्मीर ख़ैरात मोकिलियो त ख़ुदा मोटाए महतो हणंदो कोन तुंहिंजी क़बूल कंदो सम्झो था हे वॾा गद्दार पहिरें नंबर जा हे लिखी चुका आहिनि हिवाबनि जूं 10 तंज़ीमूं को मौलवी न रहंदो सुनी को पीर न रहंदो का नस्ल न रहंदी मगर मां हुनखे चवंदो आहियां जेसिताईं ही 1000 मोहम्मद जा ग़ुलाम आहिनि त हू ग्रांट बि अॻिते वधी न सघंदो। आओ न हेॾे बि आवाज़ आयो जिहाद छा मदीने शरीफ़ ते यहूदी हमलो पिया कनि मऊअ जो हुकुम आहे जेको जिथे आहे उतां ई हले। अबा हे यारनि खे चवे थो ओ यारो हाणे सॾु न ॾींदुसि कपिड़ा न ख़रीद कंदुसि
तीर तलवारियूं न ख़रीद कनुसि हाणे यारो ॿुधो हाणे मां तीर ख़रीद कनुसि तलवारियूं ख़रीद कनुसि कपिड़ा न खजूर न हाणे मां मैदान में वञी लड़ंदुसि मिठे मोहम्मद तां क़ुर्बान थी वेंदुसि मदद मिली वई सम्झो था न ज़ालड़ी मस मिली वई तुंहिंजो निकाह थींदो कई साहबी रसूलुल्लाह जा पाण ई वञी जिहाद कंदा ख़ुदा जो कसम अचे थो त न हे हिकिड़ी कुंवारा पर मोहम्मद जे नाले तां क़ुर्बान आहिनि और कजा तलवार हथ में आ तीर ख़रीद कयईं मैदान में आयो उते छा कयो पुट ॿधी पोइ लड़ियो दादा एॾो लड़ियो कई यहूदी मारियाई नेठ लड़ंदे लड़ंदे शहीद थी वियो ॾाढा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह पंहिंजे दिलि ते हथ रखजा शहीद थी वियो सुबुह नबी पाक खे असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फतह असांजी थी आहे पर कुझु माण्हू असांजा शहीद थिया आहिनि नबी फरमायो इन्हनि खे खणी अचो इन्हनि जी जनाज़े जी नमाज़ मां मुहम्मद पढ़ंदुसि हाणे साईं ॿिया सुञाणप में आया हिकिड़ो सावड़ो आहे पुट ॿधल अथसि सुञाणप में नथो अचे नबी साईं जे अखियुनि मां दुड़क तरी आया रोंदा रहिया ओ साहिबो तुमी नथा सुञाणो मां सुञाणा थो इहो सलीमी जवान आहे जंहिं घोट जो निकाह मूंखे राति पढ़णो साईं आया उनजे मथां बीहण था चवंदा अस्सलाम अलैकुम ओ सलीमी जवान तो हीअ पंहिंजी कुंवार क़ुर्बान कई या नथा ॾिसनि मां मोहम्मद ॾिसां थो 70 हरू लही आयूं आहिनि क़बर में न हलंदो त इहे कुंवारियूं अॻो ई पहुची वेंदियूं अदा मूं तव्हांखे ॿुधायो त रसूलुल्लाह मदद कंदो आहे यादि अथव या न मदद कंदो आहियां अल्लाह बि मददगार ऐं रसूल बि थोरो ॾाढा रसूल बि मददगार अबा ॿुधायो शिरक थियो थोरो ॻाल्हायो न इन मां साबित थियो अल्लाह पंहिंजूं सिफ़तूं मिठे मोहम्मद खे ॾिनियूं आहिनि फ़र्क़ु इहो आहे त अल्लाह जूं ज़ाती सिफ़तूं आहिनि मुस्तफ़ा जूं अताई आहिनि ख़ुदा जूं अबदी सिफ़तूं आहिनि ऐं मुस्तफ़ा जूं दिलनि सिफ़तूं आहिनि मगर ख़ुदा का शइ रखी कान्हे हर शइ मोहम्मद खे ॾेई छॾी हाणे ॿुधायो त मञींदो त मुस्तफ़ा मनाए चओ आहे हाणे हिकिड़ी हदीस ॿुध त पोइ दुआ घुरूं पर पढ़ ऐं सलाद पढ़ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह अज़ीज़ भाउ हीअ हदीस तव्हांखे ॿुधायां त मिठो मोहम्मद अव्वल आहे चओ छा आहे ॾाढा जो छा आहे हीअ हदीस वहाबिन जे पीर देवबंद जे हकीमुल उम्मत मौलवी अशरफ अली थानवी थाने धोन वारो ॿुधो अथव कोन ॿुधो अथव ॿुधो अथव वॾो हिनखे वॾो आलिम मञींदा आहिनि उन किताब लिखियो आहे मां वटि मौजूदु आहे नशर तीब फी ज़िक्र नबील हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन किताब में लिखे थो त पहिरियों बाब मां नूरे मुहम्मदी जे बयान में थो ॾेखारां
सुभान अल्लाह ने चयो छाजे बारे में थोरो ॿुधायां पहिरें फसल में लिखे थो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में सहाबी आए या रसूल अल्लाह अख़बिरनी मूंखे ख़बर ॿुधा तेन कायनात में अल्लाह अव्वल कहिड़ी शइ पैदा कई छा पूरा थी वियो मां सम्झां अव्वल ॿियो सुवाल या रसूल अल्लाह तई छा मां पैदा थियो ऐं कॾहिं पैदा थियो मां वरी न फरमायो तोखे ख़बर कान्हे त मां आमिना जो लाल आहियां अब्दुल्ला जो दुर्रे यतीम आहियां अब्दुल मुतलब मुंहिंजो ॾाॾो हाशिम मुंहिंजो पड़ ॾाॾो मां कुरैशी हाशिमी मुतलबी मक्की मदनी अम्मा हलीमा जो खीर पी वॾो थियण तोखे ख़बर ई कान्हे वरी पुछी नबी ईअं न फरमाए छा फरमायईंसि ॿुध या जाबिर इन्नल्लाह ताला खलक क़ब्ल अल-अशिया नूर नबी का मिन नूरही ओ जाबिर अल्लाह हर शइ खां अव्वल क़ब्ल अल-अशिया हर शइ खां अव्वल पंहिंजे नूर मामा मोहम्मद जो नूर पैदा फरमायो वलम यकुन फी ज़ालिकल वक्त लौहुन वला कलमुन वला शम्सुन वला कमरुन वला नारुन वला जन्नतुन इला आखिरी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम में जॾहिं लोह न कलम न अर्श न जिब्रील मीकाईल न आसमान ज़मीनूं न जन्नत न जहन्नम न जॾहिं कुझु बि न हो त अल्लाह पंहिंजे नूर मामा मोहम्मद जो नूर पैदा फरमायो चओ मुस्तफा वलाए आहे वाह थी थो रहे केरु पंहिंजा जो लिखंदा पढ़ो सैयद भिटाई बि थो चवे फरमाए तो सैयद जा सिंगार अण ॾिठा अॻे हुआ न का कुन फयकून हुई तोईदी तवार न को सिज चंड हो हुई ऊंदह अंधोकार कद महबत साण निहार नई लतीफ ते साहिब सैयद खल्कियो जॾहिं जाए नमाज़ अल मोमिन मिरातुल मोमिन लोकां ॻाल्हि लिका कुंजू कुल फथिया माथ हबीब जो मौली अशरफ अली ही हिकिड़ी हदीस न अब साहब वरी ॿी हदीस थो हिन जे हेठां लिखे छा थो लिखे ॾाढा मुंहिंजो वाइज़ न हाणे दर्स हूंदो आहे बाक़ाइदे सां त हल्को फुल्को वाइज़ ॿुधे त सुनी थी वञे गौर कजां वरी ॿी हदीस पाक थो लिखे थो त हीअ हदीस इमाम ज़ैनुल आबिदीन खां रिवायत आहे ॾाढा सुभान अल्लाह न चयो ॿुधो त इमाम ज़ैनुल आबिदीन कंहिंजो फर्ज़ंद आहे इमाम हुसैन कंहिंजो फर्ज़ंद आहे अली इब्न मुर्तज़ा जो अली साईं रिवायत थो करे मिठे मुस्तफा खां ओतिरा असां सुन्नी आल बेतनि खे मञींदा आहियूं सैयदनि खे आल रसूल खे इहे वहाबी ख़ारिजी आहिनि अब्दुल हमीद लुंड वाइज़ कयो त इमाम हसन ऐं हुसैन आल बेत कोन्हनि हाणे वरी जेल में पियो आहे खून जो केस दाख़िल थियो त पाण बि पुट बि ॿई जेल में आल बेत पहुची विया अथसि हा न
अभी तो मञींदा आहियो न बेटे खे हिकिड़ो शेर थो ॿुधाए असांजो कीदो कहिड़ो आहे अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरान वरा है गद अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरान वरा है इसमें हसनैन है फातिमा है इस घराने में मुश्किल कुशा है काबा इश्क कारून माजी उन्हीं की इनायत पे हूँ मेरा हूँ मेरी तुरबत पे लिखना एकातिब मेरी तुरबत पे लिखना एकातिब पंचतन का ये अदना गदा है असाल गुलाम आयो अल बैत जाले सुन्नत वारा इवादिल लिखियो त हीअ रिवायत इमाम ज़ैनुल आबिदीन खां आहे कंहिंखां ॾाढा चओ कहिड़ी साईं खां फरमाइनि मूंखे बाबे हुसैन ॿुधायो हुसैन जो फरमाए मूंखे अली ॿुधायो अली जो फरमाए मूंखे मुस्तफ़ा ॿुधायो अली मुर्तज़ा मां मोहम्मद जो नूर आदम खां 14,000 वर्ष अॻु में पैदा थियल घणा वर्ष मुस्तफ़ा अवल आहे पर अञा बि ॻाल्हि ॿुध ओ अशरफ अली थो लिखे त जेकॾहिं अहिड़ी हदीस मिले जंहिंमें लिखियल हुजे त नबी साईं आदम खां लख वर्ष अॻे हुया अरब वर्ष अॻे हुया खरब वर्ष अॻे हुया त हे लिखे थो त उन हदीस खे बि मञिबो छा कबो हाणे वरी हरामी चवंदो न जेको नबीअ खे नूर चवंदो त जो निकाह टुटो नबी नूर न नबी असांजो खाईंदो पीअंदो शादी कयई पत्थर लॻुसि जग में रत वही पियुसि हे चवंदा त न नबी नूर आहे मां चवां त ख़ुदा जो कसम आहे असांजो अक़ीदो आहे सुन्नत वारनि जो त मोहम्मद जी हक़ीक़त असलियत उहा नूर आहे मगर ख़ुदा मोहम्मद खे असां ॾे बशरियत वारो लिबास पाराए मोकिलियो आहे इन ॾे त ॾिठो त नबी खे पत्थर लॻो त रत वही पियो अबाओ न इहा ॻाल्हि त तोखे ॿुधायई पर कॾहिं इहो न ॿुधायई अम्मा हलीमा बि फरमाए नबी पाक मुंहिंजे घर में आहिनि ॾींहं में एतिरो वधंदा हुया जेतिरो ॿार हफ़्ते में वधे हफ़्ते में एतिरो वधंदा हुया जेतिरो ॿार महीने में वधे महीने में एतिरो वधंदा हुया जेतिरो ॿार साल में वधे हिकड़ी माण्हू फरमायो अम्मा मूंखे मोकल ॾे मां पंहिंजे भाउ भेण सां तुंहिंजूं बकरियूं चारे अचां मां चवंदा तोखे मोकल न आहे मुंहिंजी दिलि फाटी पए मां न छॾी थी मां ॿाहिरि गर्मी आहे सख़्त मां वरी आख़िर में लुड़क तरी आया हे चङो महबूबा तूं राज़ी थी तुंहिंजी मर्ज़ी भला महबूब ॿियो पर सॼो ॾींहुं अम्मा हलीमा दरवाज़े चयो किथे बीठी हुई छा पई चए अचींगे कार ओ मुसारी दे सुपरी तोरे घरिया पिंडियूं हंध विछाया वार साजन सभु बीमार में गोली थी गुज़ारिया अम्मा हलीमा जो वॾो भाग आहे आओ न फरमायो थी मां बीठी आहियां
शाम जो धन मोटियो मां डुकी रसूलुल्लाह खे चुमियूं ॾिनियूं मां बि मांखे भाकुर पाए चुमियूं ॾिनियूं मां तूं छाजे करे खफ़ा आहीं तोखे सॼो ॾींहुं गर्मी लॻी हूंदी कंधा लॻा हूंदा सीमा ॿुधा मुंहिंजी धीअ मां न तुंहिंजो धन ऐं तुंहिंजो धनार मिठो मोहम्मद ॿाहिरि थो निकिरे त रब जो कसम आहे रुगो माण्हूअ ते न पर तुंहिंजे बचन ऐं तुंहिंजे धन ते बि ककरनि छाऊं कयूं अबाओ न मुस्तफा खे हर शइ सुञाणंदी चओ सुञाणंदी ॾाढा चओ सुञाणंदी ॾाढा चओ सुञाणंदी हुई कुल शइ यारिफ़नी अन्नी रसूलुल्लाह हर शइ मूंखे सुञाणंदी आहे त मां अलाह जो रसूल हाणे हिकिड़ो किताब सीरत जो वरितुमि 50,000 रुपये में मदीने शरीफ़ मां घणे में ॾाढा त चओ 70 जुल्द उन में साहिब लिखियो पियो आहे मां उहे नंढड़ा हुया हीअ ॻाल्हि बि ॿुधायां थो यादि कराइजो मां उहे नंढड़ा हुया अबू तालिब सोने जे परवरिश में हुया बाबो वियो अम्मा वई ॾाॾो वियो अली साईं जो बाबो अबू तालिब पियो लिपाए अबू तालिब जो फरमाए सोनू त मां शाम मुल्क ॾे वापार जे लाइ वञा पियो उछड़ा तयारु कया अथनि रसूलुल्लाह जी आयो काफ़िलो हलण वारो आहे मां सॾु करे चयो मुंहिंजा दिलबर बाबा अकेलो न विझे अबू तालिब मां मोहम्मद खे बि गॾु वठी वञो ना तूं न बेजा रावा रुञा गर्मीअ लुटेरा बि कॾहिं कॾहिं फुरींदा आहिनि तोखे तकलीफ़ थींदी तूं नंढड़ो आहे साईं फरमायो बाबा न जंहिं काफ़िले सां मां मोहम्मद गॾु हूंदुसि तंहिंते ककर छाऊं कंदा मां चयो न बचड़ा तुंहिंजे लाइ शाम मां ही तोहफ़ो वठी ईंदुसि सौगात वठी ईंदुसि जे ॿार खे चइबो आहे सुखड़ी वठी ईंदुसि तूं आराम कर हुज़ूर जे अख में लुड़क तरी आया काश जेकर मुंहिंजो बाबो अब्दुल्ला हुजे हा त मूंखे अकेलो न छॾे हा वठी वञे हा तूं मुंहिंजो चवण नथो करे अबू तालिब नथो हा ठाकुर पाए जॾो मां रो न पर तूं हलंदे काफ़िले वारा पोइ हलंदा साईं खे उठ ते सुवार कयमि थकिजी चाहियो हा यार थकिजी आयो आहियां तमामु घणे वक़्त खां पोइ ईअं न मसका हाजी अलीमन खे ख़ुदा रूह में रहम में दुआ ॾे मियां अशरफ खे जो मूंखे दावत ॾिनऊं न त अहिड़ा पका जो 10 साल थी विया आहिनि वाइदे जी दावत न ॾिनऊं ईअं न मुड़ुस हो जेको मञे मुंहं ते ईअं न ज़िक्र शरीफ़ पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि 1.5 कलाक खां बि टुटी वियासीं हे ॻाल्हि ॿुधो बसि कजा पोइ छा थियो हो कजा साईं जो फरमाए त मां उठ ते सुवार आहियां काफ़िलो हले पियो हलंदे हलंदे बुसरा जे झंगल में आयो बुसरा में हिकिड़ो वण उन वण जे हेठां काफ़िला ते वेहंदा आहिनि सामान लहींदा आहिनि छांव में वेहंदा आहिनि मशहूर जाइ हुई हर कंहिं उठड़े खे लकुड़ हयो महार छिकी मुंहिंजो उठ पर हले थोरे जे भर में वेहे छांव वॾी आहे
कंदे उभरंदे छाव जे मां भी अबू तालिब तो फरमाए लख खई वरायन उठ के हला त तकड़ो हले नबी साईं लठ में हथ विधा ओ बाबा न उठ के लठ नान ही भी मां मोहम्मद जो उम्मती आहे उठ पोइ जीविदा से उसा जीविदी बाबा न जै पासे मोहम्मद जो उखड़ो वेंदो सिजु केॾे बीहंदो पर वण केॾो छांव कंदो वाकई सही ॻाल्हि थी आयासीं सामान लाथोसीं सामान रखियोसीं जेके मोहम्मद हुयो वण जी छांव ओॾाई ओने बुसरा में हिकिड़ो रहंदो राहिब बुहेरा नालो हुयुसि सॼी ज़िंदगी पंहिंजे मड़ीअ मां ॿाहिरि न निकितो हुयो मगर केॾो त रब जो कसम उन ॾींहुं ओ बुहेरा ॿाहिरि थो निकिरे दरवाज़ो टपियो जीअं काश सुंघबी आहे ईअं सुंघे थो कॾहिं सॼे कॾहिं खॾे चेला लॻी पिया ओ बुहेरा तूं कॾहिं ॿाहिरि न निकितो आहे अॼु केॾे निकितो आहे केॾो हिन सरज़मीन में मूंखे मोहम्मद जी ख़ुशबू थी अचे हिते बि मुस्तफ़ा आयो आहे हिते बि मां जी ख़ुशबू आहे बुहेरा हलंदो आयो हलंदो आयो हलंदो आयो तव्हांजो काफ़िले वटि पहुतो निहारे निहारे अखियूं ठाहे नेठि ॾिठाई त मुंहिंजो दिलबर मोहम्मद वेठो तुंहिंजे अखियुनि त मुस्तफ़ा खे ॾिठो ई कोन्हे न तो टीवियुनि में रेडियोनि में वीसीआरनि में डिश में दुनिया जे अंदरि करण महबूबनि खे लॻी पए अखियुनि जी ॻाल्हि मरहूम महेश्वर खां पुछ अलाह हुनजे क़बर ते रहमतूं वसाए चओ आमीन चए थो अखियुनि खे चवां छा मां जो कलूर करे आयूं महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयूं वरी चए अखियुनि खे चवां छा मां जो वलूर करे आयूं महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयूं बीमारीअ जो बीमार छुटी सघंदो पर अखियुनि जो सकियल हरगिज़ वरी संयम अची सघंदो मुंहिंजे महबूब खे ॾिठाई अखियूं मिलायाई अखियुनि मां मींहुं वसी पियसि चारो नज़र न आयुसि दिलि तड़पी पियसि ख़ुदा करे हे निमड़ो मिठो मोहम्मद मुंहिंजे अङण ते बि कदम घुमाए अचे काफ़िले वारा माता खे हथ थो वधां सुभाणे मुंहिंजी दावत आहे अवी ईंदो मां जे लाइ अङण ॿुहारींदुसि अव्हां लाइ मेण विछाईंदुसि छंडकार कंदुसि ताम ठाराईंदुसि तव्हां ईंदो त रब तव्हांजो ख़ुशि कंदो आओ न चओ सची ॻाल्हि आहे न अल्लाह जो कसम कान पियो अङण ॿुहारे हे पोइ छा थियो अथई एॾो न उहो चरियो न आहियां मूंखे मोहम्मद जो दीवानो आहियां छाया चओ छाया उहो छा कयई पी रहियो सुबुह थियो काफ़िले वारनि चयो कॾहिं दावत कान कई दफ़ा आयासीं अॼु दावत में कहिड़ो राज़ आहे कंहिंखे बि पुछी चयोसि पुछण ॿार छा लाइ दावत में अॻे कई दफ़ा आयासीं लिकाए हिन ॻाल्हि खे दिलि में त चई त इहा दावत मिठे मोहम्मद जी आहे कंहिंजी दावत आहे
दावत कही है मुस्तफा जी दावत पर हुन जो ॿुधण यार कई मके खां आया आहियो काबे खां आया आहियो मुंहिंजे दिलि चयो तव्हांजी दावत करे छॾियां आया क्या थिया सभु हलिया महबूबनि खे अबू तालिब सुमर थो करे किबला मुंहिंजा दिलि भर तूं बेहल मगर मिठो मोहम्मद करीम बेपरवाह चयो थो अब्बा मां न हलंदुसि मूंखे हलण जी ज़रूरत कान्हे ॾेखारणो हो न त इहा दावत कइजी आहे हा न ख़बर हुई न बाबा माल साईं तो कहिड़ो ज़रूरु उञ लॻी हूंदी बुख राति बि न खाधी थी दावत जे करे मानी फरमायो त आओ पर अबी तो इंद रब्बी हुव युतइमनी व यस्कीनी बाबा मां राति पंहिंजे रब वटि गुज़ारींदो आहियां मूंखे खाराईंदो पीआरींदो उहो आहे सम्झो था चयो अबू तालिब लोहा नथो हले पाण वेठो हुजे सामान उठ बीठा आहिनि संभाल कंदो आया हो ॾिसंदो थो वञे मगर ॾिसी ॾिसी चे यार मुंहिंजो दिलि भर कोन आयो रहिजी न कोन ॾियो ॼाण हिकिड़ो ॿार रहिजी वियो नंढड़ो आहे मासूम आहे वेठो आहे चई जेसि ताईं उहो न ईंदो तेसि ताईं तव्हांखे मानी न मिलंदी सम्झो था माण्हू आया हारिस आयो ॿियो बि आयो मिठो करे साईं वठी आयो मानी नथी मिले हल दावत सॼी तयार आहे तुंहिंजे इंतज़ार में आहे साईं आया बोहरा जंहिं ताज ते तख़्त ते ताज पायो बोहराईअ जो राय बजंदो वेठो नबी पाक खे ॾिसंदो हेठि लथो मिठे मोहम्मद खे मथे विहारियईं पाण पट ते वेही रहियो साईं मानी खाईंदे मुंहिंजी पाण त न तुंहिंजी मानी न खाईंदो छो साईं हुन मूंखे ज़रूरत ई कान्हे भला ॿ टे सुवाल तव्हां खां पुछां आओ भली पुछ तुबला तव्हांजो बाबो किथे आहे माण्हुनि इशारो कयो हे अबू तालिब बाबो अथसि बोहरा कयो न हिन जो बाबो ज़िंदा नथो रही सघे किबला जूं अखियूं मुबारक उनमें सुर्खीअ जूं झीरूं आहिनि जेका अखि सुहिणी हूंदी आहे उनमें लालाई हूंदी आहे उनमें ॾाढाण जूं सुर्खीअ जूं झीरूं लकीरूं हूंदियूं आहिनि इहो भला ओझा जे करे आहे अखि उथी पई आहे तकलीफ़ आहे या असली आहे मदीने वारे फरमायो बोहरा ख़ुदा मुहम्मद जूं अखियूं अहिड़ियूं सुहिणियूं ठाहियूं आहिनि या रसूल अल्लाह महिरबानी करे मथे उथो साईं उथी बीठा जुबो मुबारक पुठियां मथे थो खणे अरे मक्का विड़जी विया तूं असांजे ॿार जो जुबो मथे थो खणे कदमनि में किरी पियो न उहो जेका विच कुल्हनि में मोहर लॻल हुई उहा थे ॾिठमि हाणे मां कदमनि में किरी चवां मोहम्मद रसूलुल्लाह वॾो थींदो नबूअ जी दवा कंदो जो मां हूंदुसि माइण जो पहिरियों ग़ुलाम चयो नबी साईं खे सुञाणंदा हुया हर शइ सुञाणंदी हुई कुल शइ सुञाणंदी हुई सेमा थी चवे शीमा थी चवे त अम्मा न मूंखे हर शइ सुञाणंदी आहे हे ककर छाऊं करे हलंदा आहिनि पर हिकिड़ो ॾींहुं जो ॿई रोंदा हुया भाउ जी भेण अम्मा ज़ुल्म थी वियो मिठे मोहम्मद खे हले कंहिं शहीद करे छॾियो चओ सुभान अल्लाह हे न ॾाढा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह हलीमा दीवानी रोंदी रड़ियूं कंदी पेरनि मां जुती लही वई सॾु कंदी थी हले त या मोहम्मद या अहमद ओ मुंहिंजा बचड़ा कुरैशी हाशमी मुतलबी किथे तव्हांजो उन जबल ते वारो थी आया
तेरी पपी आया साथी हिकड़े पत्थर खे टेक दो मिठो मोहम्मद आरामिया मां जोड़ियूं थी कयां न मांखे भाकुर पाए जॾो त मारो न मिठे मोहम्मद जो वर वंगो न थींदो पुट छा था चवनि अम्मा सच था चवनि ॿ मलाइक लही आया इंसानी सूरत हुई कूजो खणी आया चिमची खणी आया हिकिड़ो मुंहिंजे सीने खे चीरियो चम चर्बी हॾा पोइ मुंहिंजी दिलि मुंहिंजा गुर्दा मुंहिंजो जोड़ो फिथल ॿाहिरि कढी उन धोतो पुटो पोतो ॾिठो चयो त मां ख़ुदा जो कसम ॾिठुमि पे दर्द त न थियो पर मोहम्मद खां रत जो कतरो बि न वहियो सीनो चीरियो अंदरां दिलि कढियई गुर्दा फिथल मोहम्मद खां रत ॿाहिरि न आयो छो त हुते बशरियत वारी सिफ़त ग़ालिब हुई हिते नूरानियत वारी सिफ़त चओ सची ॻाल्हि आया न अल्लाह फरमाया अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजन मुनीरा अहिड़ो सोनू नबी तव्हांखे ॾिननि तव्हां ते थोरो कैमरो मल्हायो कीअं मल्हायो दाढ़ी रखरायो निमाज़ पढ़ो मां हथ थो वधाव मस्जिदूं वैरान न कयो नबी फरमाए था जॾहिं निमाज़ बंदि थींदी त मींहुं बंदि थींदो ॾुकर ईंदो नबी फरमायो ज़िना बंदि करियो ज़िना कंदो त अहिड़ियूं बीमारियूं पैदा थींदियूं जो उनजो इलाज ई कोन हूंदो अजीब मऊअ जा उर्स बि मल्हाए मीलाद बि मल्हाए ख़ुशी बि मल्हाए दावत वारा मऊद फरमाए त मन फरह बिना जेको असां सां ख़ुशि थी ख़ुशी मल्हाईंदो आहे मां मोहम्मद बि हुन सां ख़ुशी मल्हाईंदो आहियां आओ न अली ख़ुशियूं मल्हायो नमाज़ पढ़ो रोज़ा रखो शरीयत मुतहरा ते हलो हिन मस्जिद खे आबाद रखो क़ुरान जूं नोलियूं ॾियो मदरसा इस्लाम जा मर्कज़ आहिनि उन्हनि खे आबाद रखो अल्लाह ताला तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए चओ आमीन अल्लाह पाक जलसे कराइण वारनि ऐं जन दामे दरमे कदमे सुख में ताउन कयो आहे अल्लाह हुननि जे रिज़्क़ में ईमान में बचन में बरकतूं पैदा फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन काते जो अञा 15 मिंट ॿुधायो सुभाणे वाइस न करी अवीर भाउ तव्हां जॾहिं मीलाद शरीफ़ मल्हाईंदो आहियो त मां उहे ईंदा आहिनि ॾाढा सुभाणे अलाह जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो अजीब भाउ मखदूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त बगदाद शरीफ़ में हिकिड़ो शख़्स हुयो इब्राहिम नाले हर साल मदीने वारे जी दावत कंदो हो छा कंदो हुयो अबामा खे ॿुधायो त बगदाद ॿुधो अथव रुगो केरु नालो वठे त मलाक छॾे वञनि मौली अशरफ अली साहिब जो लिखे हिकिड़ो माण्हू मरी पियो कबर में पूरियाऊं अल इफ़ादातुल यौमिया में मलाकनि ॿुधो त मर बुक मूंखे ख़बर ई कान्हे बूथो खणी हेॾे बि मूंखे ख़बर ई कान्हे सुभाणे अलाह चओ मूंखे ख़बर ई कान्हे असां हे चङो थियो का एॾी मथे में का फेरी अथसि का टेड़ी अथसि लिस्टी में थो कराए एॾो को पावर सपोर्ट वठो हलो संडा बेड़ी आवाज़ आओ
हिन जान निधन को कोन इहो जवाब नथो ॾेई सघां पर अब्दुल कादर जिलानी जो धोबी ॾाढा चओ पोइ छा चयो हूंदई ओ वारस विधन जो दस्तगीर आहे वारस विधन जो वरी गन आयो दस्तगीर जा मां भाया थो आयो ओ वारस विधन जो दस्तगीर आहे वारस विधन जो दस्तगीर आहे थींदो सॾनि साईं ओ वेलो पीर आहे वारस विधन जो न छॾियोसि मगर हे बखावाज़ आयो रब फरमायो मलाइको मूंखे ख़बर आहे जवाब ग़लति ॾिना अथसि नेकियूं कनेसि पर मुंहिंजे महबूब अब्दुल कादर जिलानी जो नालो वरितो हुअसि क़बर जन्नत बनायो ॾियोसि सही आहे न उन बगदाद शहर में इब्राहिम कंदो उर्स छा कंदो हुयो अतर अंबीर हलवा ज़रदा पुला ज़रमरियूं फानूस कालीन शरबत खीर कई शयूं विराईंदो हुयो घर में हिकिड़ी ॼऊ ॼाणी छा उन पंहिंजे मुड़ुस खे दरमियान इब्राहिम त को चरियो आहे हर साल एॾो वॾो ख़र्च मिठे मोहम्मद जी दावत कंदो आहे छा कंदो आहे ॾाढा त चओ दावत ज़ाल जो मां त कॾहिं ॾिठो ई कोन्हे जंहिंजी दावत कबी आहे उहो ईंदो आहे मूं त कॾहिं मदीने वारो ॾिठो ई कोन्हे हिते आयो सही ॻाल्हि कई न मूं सॼो तूं चरी मात करे वे तोखे ख़बर कान्हे भिटाई फरमायो अल्लाह ताही मथिया ॾाढो दुख ॾिसनि मूंसां प्रियनि भोरड़ाई में भाल क्या वॾी खई मथां ॿुधाई अंदर में आत्मा तुंहिंजेसि हुन तो हुजेसि हेॾे तवजा कजा और कजा छा ॾिठाई ॿुधायां चेथी मदीने खां काफ़िलो थो अचे उठते अहिड़ो जान सुहारा रुगो मुस्कराए त बंधन जे विथल मां नूर निकिरे त अर्श ते पहुची वञे बिताई ज़िक्र थो करे काफ़िलो जंहिंजो साथ भई सरवार वार वढे वागू करियां पवाऊं द पलाण जड़ो पुनल पाण तरी सुठ सजण जे साथ जी अरे मां थी भॻी आहे वई आहे मनंत ओ हसीन जमील चोॾीअ जे चंड खां वधीक सोना त मां कई ॾिठा पर तो जड़ान तारीफ़ त करा पाण मां तारीफ़ में मूंखे नथी सुञाणी साईं न पाण फरमायूं त हींअर जो हमरा वई सम्झो ज़ामिन मिठो मोहम्मद आहियां तव्हां त मदीने रहंदा आहियो रहंदो मदीने में आहियां आशिक़नि जे सीने में बि रहंदो आहियां जेको दावत कंदो आहे तव्हां वटि वेंदो आहियां तुंहिंजे पाड़े में इब्राहिम दावत कई आहे मां मिठो मोहम्मद वञा पियो पोइ मूं ॾे भल मुंहिंजो घर वेझो पहिरियों मां पोइ इब्राहिम छा चयो हूंदा सुभाणे अलाह चयो आका तो में उम्मीद चओ सुभाणे अलाह आका तो में
पिठी आया बाहू ओ बदलो पिठी आया बाहू ओ मुद्रा मदीन जा साईं तो खासवा मुझे के बुधे जाहू ओ मुद्रा मदीन जा साईं तो खासवा मुझे केर बुधे जाहू केर बुधे जाहू ओ बद थी वयूं सब माहू ओ मुझा मदीन जा साईं हिक दिन की कान्या या रसूल अल्लाह हिकड़ी नेकी कान्हे हिक दिन की कान्या ओ कीअं कयां ओ मुझा मदीन जा साईं तोखां सिवा मुझो केर ॿुधे जाहू केर ॿुधे जाहू ओ बद थी वयूं सभु वाहू मुझा मदीन जा साईं सलात पढ़ डालो सलात मौला तो माण्हूअ जे कान तो ॿुहर उछलाईंदी बीमार थी त हुनजे घर जे मां बि ॿुहर में कोन उछलायो आहे साईं फरमायो तूं हली आ तोती आहियां घर रोशन जंगल रोशन बगदाद रोशन वण टिण पिया पढ़नि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह एतिरी देर में अख खुली वई ॾिठमि त केरु हलियो ॾाढा जो केरु हलियो मां दीवानी आहियां पर चवनि मुड़ुस खे जाॻां उनखे ॿुधायां साल जो जवाब मिली वियो मां वधी आहियां उनजी रली न अञा पहुती कान आहियां अंदरां रलीअ मां आवाज़ ॾे मुंहिंजी कुआर तूं मूंखे न ॿुधा जंहिं मोहम्मद अरबी तोखे कलमू पढ़ायो न मूंखे बि कलमू पढ़ायो आओ न अव्हां बि मिलाद मल्हायो आहे अव्हां वटि बि मुस्तफ़ा आयो आहे चओ मुस्तफ़ा तो ख़ुशी कर मोमनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया रब सल्लम गुनगुनाओ कमली वाला आ गया गोद में लेकर हलीमा गोद में लेकर हलीमा सादिया ने यूं कहा अजमतों के गीत गाओ कमली वाला आ गया मोमनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया रब सल्लम गुनगुनाओ कमली वाला आ गया तब अल्लाह फरमाए या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदन मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजन मुनीरा अल्लाह तआला मुझी हाज़िरी कबूल फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना
व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमाईन। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मूजिबात रहमतिका व अज़ाइम मग़फ़िरतिका वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा रब्बना इन्नका अफ़ुव्वुन करीमुन रहीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना या गफ़ूर या रहीम या करीम। अल्लाहुम्मा मग़फ़िरतुका औसअ मिन ज़ुनूबी व रहमतुका अर्जा इंदी मिन अमली। या इलाही करबलाई दर्द दिल जा दूर कर, मुआदे मुस्तफा जे सवाल सब मंजूर कर। मौला ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है, कुछ भी है मेरे मौला लेकिन तेरे महबूब की उम्मत में है। मौला न कर घो न ढिलो तू ना तो निमाणीअ सां कोने कमीअ जो बग़ैर तो बिलो तुंहिंजो नाम मिलो मां वठियो वेठी आहियां। काठ बि आहिनि केतिरा पर मुंहिंजो मुहम्मद सिर सभिनि चांगे ते चढ़ी करे कंदो वर विझनि मथां मज़ूरनि शलत भरूं न खड़ा। महबूब तूं समूह गदरी मुने बन लखा सैयदा नहीं हाल जी तोगे सजी यार परख अल्लाह लॻा लख मता मांगर मती। मोलाए करीम पंहिंजे महबूब जे सदके असांजा अॻियां पोयां गुनाह माफ़ फरमा, कर्म मर्द दर्द दूर फरमा, दुखरनि जा दुखड़ा दूर फरमा, बीमारनि खे मुंहिंजी मर्दनि खां मुंहिंजा मौला शिफ़ा अता फरमा। रब्बुल आलमीन दिलबर मुस्तफा जी ज़ियारत नसीब फरमा, हिन जमात खे आबाद फरमा, हिन ॻोठ खे आबाद फरमा। मुंहिंजा करीम रहीम रब जन तुंहिंजे महबूब जी दावत कई आहे, कंहिंजे रिज़्क़ ईमान बचण में बरकतूं पैदा फरमा। इन्ना अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आँखों सलाम शम्ए बज़ में हिदायत तेरा, किसको देखा ये मूसा से पूछे कोई, किसको देखा ये मूसा से पूछे कोई, आँखों वालों की हिम्मत